ही गबोल ॻोठ आहे, हाजी अलीदास गबोल ॻोठ, जंहिंखे कल्ह मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जे दहशतगर्दनि पट करे छॾियो आहे। उन्हनि जो सिर्फ़ु कसूर इहो आहे त हे हज़ारनि सालनि जा हिते हिन धरतीअ जा मालिक वारिस आहिनि ऐं हू ज़मीन हिते फबाइण जे लाइ करे हे पंहिंजे बुलडोज़रनि सां अचे हिननि खे मसमार करे रहियो आहे। असां मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन खे ॿुधाइणु चाहियूं था त असां हमेशह पंहिंजनि धरती धरणी जी मालिकी वारसी कई आहे ऐं जसकम हमेशह कई आहे ऐं हमेशह कंदा रहंदासीं। असीं उन्हनि जे जेलनि थाणनि ऐं टाटनि खां डिॼण वारा न आहियूं। जसकम पंहिंजे मालिकी ऐं वारसी तां कॾहिं बि दस्तबरदार आहे, भले केतिरो बि असांजे मथां तशदुद कयो वञो। हीअ ॾिसो असांजा पट, हीअ असांजो गबोल ॻोठ आहे, हीअ ॾिसो उनजी गुंडागर्दी। तंहिं करे असां हिन पीपुल्स पार्टी खे ख़ासि करे इहो चवणु चाहियूं था त बाबा पंहिंजे धरती धणियुनि सां पिटाईंदो त सुभाणे तव्हांखे हिते वोट वठण बि अचिणो आहे। तंहिं करे पंहिंजी मालिकी कयो, ॿिए सूरत में तव्हांजो बशर थींदो त तव्हांजो